वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़्क़ मुसद्दिक़ल लिमा बैन यदैहि व अंज़लत तौरात वल इंजील मिन क़ब्लु हुदल लिन्नास व अंज़लल फ़ुरक़ान। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। ये बीठल दोस्त ने अजायो बीठा हो। ये रहमत वारो कुरान हली रहियो आहे। जीअं आलमन बुज़ुर्गनि जी ज़ियारत कई अथव, ये रहमत वारे कुरान खे बि ॿुधो। सुबुह खां वठी ॿुधो अथव। अॼु झोलियूं तव्हांजूं रहमत सां मालामाल थी वियूं। ॾाढा पढ़ो दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबिहि व अहलि बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइरो, अज़ीज़ो, दोस्तों ऐं बुजुर्गो, कुरान करीम मां सूरत आले इमरान में तिलावत कई तम। आयतूं उहे तिलावत कयूं तम जिन में रब जी वहदानियत बयान थियल आहे। आदम नबी खां वठी असांजे नबी ताईं सारनि नबियनि दर दर ते माण्हुनि जा कड़ा खड़काए उन्हनि खे तौहीद ॿुधाई। तौहीद जे करे दुख आया, तकलीफ़ आयूं, ईज़ा व सठूं, पर हो को इहो हो कौम के पिया चवनि काल या कौम बुदुल्लाह मालकुम मिन इलाहिन गैरो। सदको वञा कुरान जे नाले ॾाढा जो सुभान अल्लाह। जेके कुरान जा आशिक़नि उहे चवनि सुभान अल्लाह। जेके सोने रसूल जा आशिक़नि उहे चवनि सुभान अल्लाह। कौम खे वाइज़ कयूं, इबादत जो हिकिड़े रब जी सेखारियूं। कंहिंजी? रब। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िर ज़मान नबी जेको असांजो नबी उन पहाड़ीअ जे चोटीअ ते चढ़ी इहो वाइज़ कयो कूलू ला इलाहा अल्लाह। थोड़ा वेठा हो पर एडी दिल खुश थी आहे जो तव्हांजी दीद रब जे कुरान कूलू ला इलाहा
इल्लल्लाह तुफ्लिहू। मके वारो ला इलाहा इल्लल्लाह चवण तवां जो कम आ। तवां के छोटकारे वारो बणाइण अल्लाह जे ज़ात जो कम आ। बुधो घोटगी वारो इन इलाइके वारो जो कलमे वारनि जी कामयाबी उन्हनि जी आ जन कलमो पढ़ी कलमे जे मथों अमल कयो आ उहे दुनिया में भी कामयाब त आखिरत में भी कामयाब। नबी से रब वाइज करायो चवे न त ला इलाहा इल्लल्लाह चवण तहां जो कम छोटकारे वारो बणाइण अवां खे रब जो कम। हाणे मारे गंदे सहाबिन चयो साईं अगो पो मोहम्मद रसूलुल्लाह भी चवन नबी चयो न अवल मांखे रब मनाइणो आ। अज त तो ई द ॿुधायां जो मरे त थोरियूं नेकियूं बि रब उन्हनि खे जबलनि जहिड़ी दिख ॾे ऐं तोड़ करे त गुनाह टंगिजी पवनी उहे तौहीद जे करे तुझे नेकिन वारो पुड़ो गौड़ो थी वञे सॼे हथ में अमलनामो मिलाई उहो पढ़ंदे बि चवंदे हाउ मुक़रऊ किताबिया। सुभान अल्लाह। मिठो क़ुरान ॿुधायां क़ुरान जेको क़बर में कम अचे जन कलमे क़ुरान खां मुंह मोड़ियो कलमो त पढ़ियूं अमल न कयूं रब जी वहदानियत खे न सुञातऊं नबी साईं जी ग़ुलामीअ खां जो मुंह मोड़ियूं उन्हनि खे अमलनामो मिलंदो खबे हथ में छा चवंदा लम हू त किताबी आ न मिले आ हिन में जहन्नम जी बाहि लिखी वई आ जंहिंखे सॼे हथ में अमलनामो मिलियो उहो माण्हुनि खां पढ़ाईंदो हिन में हूरा लिखियूं वयूं आहिनि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। तकबीर अल्लाहु अकबर तकबीर अल्लाहु अकबर मुस्तफा जिंदाबाद सहाबा जिंदाबाद उलमा इस्लाम जिंदाबाद नारे तकबीर अल्लाहु अकबर। एड़ो त नारो हणो त रोड ताईं त ॿुधजे नारो इहे थो हणे ॼणो 15 ॾींहंनि जी बुख थी। अल्लाहु अकबर नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम कायद मिल्लत इस्लामी हज़रत मौलाना फजलुर रहमान जिंदाबाद। आओ मुक़रऊ किताबिया। खुदा करे अवां के सजे हथ में महशर जे मैदान में अमलनामो भी नसीब थे और अर्श जी शाम भी नसीब थे। सुभान अल्लाह। ॾाढो आमीन चओ आमीन आमीन। पढ़ंदो हूरा लिखियूं पयूं आहिनि मेवा पट जा वगा पर बिस्तरा भी पट जा जवे तो मुत्तकीन अला आदम कुरारो कुरान ॿुधाए कुरान बुजुर्गनि जा असांजे वॾनि आलमनि जो हिकु हिकु लफ़्ज़ किरोड़नि खां मथे आहे। माहौल ते दुनिया ते सियासत ते दीन ते तौहीद ते जाॾे ताॾे बयान था कनि तोखे सम्झाइनि था त काजनि जे कढ न लॻिजा ये नबी जा दुश्मन असांजो नबी आख़िर ज़मान मुहम्मद करीम आहे जंहिंजो चेहरो चोॾीअ जे चंड खां बि सुहिणो। जंहिंजे चेहरे जी तारीफ़ कई वज़ुहा लाउड वारो काने अबा थोड़ो बुझी के मरतो दे वधाए थोड़ो सनो भी कर तो के दुआ थिला तुझे लाउड की वज़ुहा वल्लैल इज़ा सजा
अंदर चढ़े तो सड़े अल्लाह मोमिन जो अंदर ठरदो ही कुरान मोमिन जो अंदर ठरदो मोहम्मद मुस्तफा जे तारीफ सां नारा तकबीर नारा तकबीर अल्लाह नारा मुस्तफा जिंदाबाद नारा मुस्तफा जिंदाबाद नारा तकबीर अल्लाह स्कूटर गणे गणे थकी पे ये सब कुरान जे करे आया ये मदरसे जो जलसो अल्हम्दुलिल्लाह रहमत वसे थी कुरान जे करे साईं मथे वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा रब्बुका वमा कला माखी मिठी ना है जो कुरान में माखी जी मिठाण में ड्रो थी वेंदी कन खोले बुध मोमिन जो कुरान में मरण घड़ीअ ते ड्रो न थी चवंदा वठी जो को आलिम कुरान पढ़े त आसानी थे ये कलमो पढ़ी मां दुनिया के छॾे वञो वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरज़ा बुधो घोटकीअ जे इलाइक़े वारो हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में चेहरो भी त चेहरो हो न दाई सफिया चयो जॾहिं नबी साईं जाया आमना जे घर वेठिया हीअं दरवाज़ो खड़कियो दर ते वयम अछीअ दाढ़ीअ वारा कुराड़ा पटका बधा पिया तन पुछो मान केरो हो अम्मा असां तौरेत जा आलिम असां जे किताबन में लिखियल हो तो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमंदो हुजूर जो दीदार भी करण आया नबी जे अम्मा के मुबारक भी ॾियण आया सुभान अल्लाह बेशक वे ज़ियारत करे वया वरी आसमान का मलाइका आया सुभान अल्लाह तो करदा मलाइका आया ज़ियारत क्यों अम्मा अमना के मुबारक ॾेई वया आखिर में जिब्रील आयो अम्मा अमना के चई बच्चो काथे आओ जे सुतो पियो अच्छो कपड़ो हुजूर जे मुंह मुबारक ते पयलो जिब्रील परे करे ज़ियारत जो कई त अम्मा अमना के छा चई वो लफ्ज़ त ॿुध सोन जे अखरन सां लिखण जहिड़ा छा चई ऐ मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे ओ कुरान जा आशिक रसूल जा आशिक कुरान के भी जवणो पियो वज़ुहा करे निंड में नबी साईं जी ज़ियारत थी ॾाढा आमीन दुनिया जा सोना ॾिसे केॾो थी वञे गिग वही हुजूर ॾिसे त सियाणो थी वञे इहा भी तो हस्ती जंहिंजे दीदार को आसमान को मलाक लही डोलनि जा डोला दीदार अम्मा हलीमा थी जय जॾहिं मां सोने के खणी घर आयुमि और ॻाल्हाए
ये बकरियों चारण वञा अगे देर कर बकरियों चई दियूं सोनन जो सरदार मुंह वटि आयो बकरियों वञनि जल्दी में ड्रव करे मोटी अचनि सुभान अल्लाह फिर हेरे तक मुस्तफा के खीर पियारिया तो बकरियों ने छावेरे में वेही मूडे न पयूं ॾिसन मोहम्मद मुस्तफा जे चेहरे दे क्या तो समझे मशरका नबी के बकरे में सुना तो उठ सुना तो हरणी सुना तो गोह सुना तो हुजूर के खजी जे गोशे सुना जंगल जो मानू आयो नबी तो सदाए शाहिद दे नबूवत जा नबी से फरमायो हे बिलाल निंदन कर चाचा इदो मटो दिनो दी भटकी क्यों बूटियों दी वन अल्लाह असा को कुछ रोज जो 2-2.5 डेढ़ तो थी वने रब दिसे तो वरी डी जो लठ खणी निकरंदा हाने माके वणवा जल मक्सी काडे रहो बलोचिस्तान वरी रात उते अन्या एक जलसो वयो रहे जी काथम जो काथे कुरान जी बरकत न तमा टको न लहा तगारी ते भी को नबी आरे बुधो कलमे वालो सब कमाल कुरान में अल्लाह सदको वञा मां हुजूर जे नाले खुदा करे निंद में नबी साईं जी ज़ियारत थी वञे आमीन आमीन त जोड़ा जा नबी से फरमायो हे बिलाल हे नंढड़ो अली ये शायद और सरिया वेजो तुम इसी आगे थी कि सदर बगला मारे गन्ने ये शायद जे ये पंजा थी बेओ को शायद उड़े नबी से फरमाया ये खजी से तो घोट की वारो खजी जे बन के मोहम्मद मुस्तफा दुआ कईया हुजूर चेसी हथ मुबारक रखी तुझो हर उज़्व कारा क्या तो समझी अंबन वाला चौदान जदी को बाग में अंब वठण ईंदो आहे ॾाढी कावड़ ईंदी आहे ऐं खजन वारा चवंदा आहिनि मिसकीन अचनि मेड़ वारा अचनि ग़रीब अचनि अल्लाह जे नाले वारा वठण वारा अचनि मज़ूर जॾहिं मोकिलाए बाग पूरो थिए वॾा खोखा खई वञनि संगत खे ॾियूं पोइ बि माल बि बचे पैसा बि कमाए मदीने में भी सॾ करे हितां जे माण्हुनि खे अल्लाह अकबर वाइज़ बि कराइनि पैसा बि ॾियनि बाग में वाइज़ कराइनि वरी होटल ते वेठा हुजूं ख़बर न पए उते असील जा डंग हीअं पुॼी वञनि खारका इहे क़ुरान जे करे इनखे चिंबड़ दे जेसि ताईं जीअरो हूंदे न बुखियो न ऊंघियो असांखे केरु सुञाणे तगारीअ ते बि कोन बीहारे जॾहिं तालबाज़ नंढड़ा पोइ इहे लटा उन ते लाहे इहे रखंदासीं के खट दे हिन ते लाए हथड़ो घुमाए इस्त्री करे पायूं अल्लाह अकबर हिकड़ो जोरो हुजे पाइण जो ॿियो धोइण जो वरी अॼु क़ुरान जी बरकत 20 जोड़ा कपड़नि जा वारो ई नथो न कपड़े खे अचे इहा क़ुरान जी बरकत चोॾे लखे जी कार उन ते तो रब घुमाए इहो क़ुरान जाते रस्ते ते वञूं था माण्हू था चवनि साईं लही आहे दुआ घुर सदको वञा मां क़ुरान जे नाले पढ़ाज बच्चा कुरान असा मरी वञूं हे कुरान पढ़न अबे जी भी कब्र रोशन अम्मा जी कब्र भी रोशन हिकड़े मानू चे मरियो बेखाब लदो पुछई त दे हवाल बच्चे के गालियों न पुछो बचण जो हाल कोन हो पर पुट जेको पोयो छडे वियो हां वो मुझे कब्र ते वण पोखे हुआ केड़ो वण तुझे कब्र ते आहे त कोन मां ईंदो आहियां के तोखे ख़बर कोन्हे मुझो बच्चो 2-3 पारा कुरान जा पढ़ी रात जो हथ मथे करदो आ अल्लाह मुझे अबे जी पार थी रब मां के कब्र में रंग लाए सुभान अल्लाह
सॼो ॾींहुं पादर जेॾी मोबाइल उगाड़ा फिल्म ॾिसे ॾिसंदे मैं किनो थी मरदे क़ुरान ॿुधंदे पढ़ंदे मौत आई मूंखे रब जो कसम आहे तुंहिंजे जनाज़े में माण्हू ॾईंदई पर आसमान खां लही मलाज सुभान अल्लाह ॾाढा तकड़ थकल हो त मां ज़ोर ॾियां ॾाढा चओ सुभान अल्लाह नबी साईं चयो इन गोशे के कारकन जेके मां इशारो कयां इहो हितां लही अचे रेडियूं ॾींदो मुंहिंजे कदमनि में अचे मुंहिंजे नबूअत जी शाहिदी ॾे पोइ त ईमान आणी नहीं अदा छोकरा चुप साईं ने इशारो कयो आहे हेरे तक हुजूर जो जो वणन ते भी कमा सुभान अल्लाह असां जो नबी कमाल मुस्तफा जमाल सुभान अल्लाह असां जे नबी जी तारीफ कई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ॾाढो जो सुभान अल्लाह अल्लाह में उम्मीद आहे ये जो हित गडो कुरान जे करे जन्नत में भी इंशाअल्लाह आमीन जो आमीन एड़ो नबी ॾिनई जेको जहान अल्लाह रहमत बणजी आयो सुभान अल्लाह साईं इशारो कयो गोशे ॾे वो उतां लथो आहे हेरे तक जा ये रेडियो ॾींदो थो अचे ये पियायो जी नंढड़ो ॿार अम्मा ने खीर जे करे संज जे करे ईंदो आहे मुस्तफा जे कदमनि में आयो नबी ता चवनि खजीअ जा गोशा सुञाणे थो आऊं केरु आहियां गोशे मां वर्दी निकिती वल्लाहि नशद थकल हो सुभान अल्लाह वल्लाहि नशद इन्नका लरसूलुल्लाह ये तो शायदी तो जा तू अल्लाह जो रसूल है तो जंगल जो मानू तो चे सही जल्दी कर देर न कर पढ़ाए कलमो तो तू जो गुलाम बन जाओ हुजूर के चेहरे जो बयान जो कुरान सुभान अल्लाह चौड़ा उन्हीं नबी के सुनान ना गोहती सुनाने हेरे तक अल्लाह की जात शाहिदा गो मुशरक के मारे वही भी कमाए वही जड़ी खणी आयो कपड़े में यहूदी ये बुधा तो इन में शाह नबी से के चई हेरे तक हुजूर चयो इन के छड इन में हथ कट जे हथ कटुम ओ चवंदे त भजी वई नबी तो चए इन जे भजन जो ज़ामन भी मां मोहम्मद न भजंदी ये जो कटे कपड़े को बाहर गोहा सा गालायूं गोहा सुञाणे थी के तू अल्लाह जो रसूल हेॾा वारा सुभान अल्लाह डरी था कयो शाबस तव हे घड़ियूं तव्हांखे कब्र में कमी मौलाना जो तक़ीर बंद कई सब भजन लगा जल्दी में मांखे विहारियो सही कुरान पढ़ त मोटे मोटियो कुरान सुभान अल्लाह शुक्र कर असांखे नबी सोनो मिलियो गोहा इबादत कंहिंजी कंदी आहे जे इबादत मां रब जी कंदी आहियां ऐं मुशरिक कंदो भॻो पियो कब्र में सदा कंद बगल जन गैर जा सजदा क्या कंद मथे उन्हनि जा हूंदा जन सजदो हिक रब जो कयो मलाक जमन सलाम हुजेव हलो जन्नत तव्हांजे इंतज़ार पढ़ा कुरान कंद तवाणी मण जो ऐं तोले जी ज़बान न तो हलाए वसीकल लज़ीन तक़व अंदर जमात जो खड़े अल्लाह कंदो
इन कुरान से वफादारी कई थी जॾहिं इन दुनिया के छॾी उन महिल ज़ुबान ते या कलमो ईंदो या कुरान ईंदई मलाक ये पट जा रुमाल जन्नत में खणी ईंदा ये ॾेखारींदई ईअं दम परवाह थींदी ये अटे में वार सुभान अल्लाह इंसान की इज्जत आ कुरान जे करे इज्जत आ मोहम्मद मुस्तफा असां के केर सुञाणे वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम मदरसे जो जलसो आ तो पढ़ा भी कुरान अरे इन मदरसन में कुरान जा हाफ़िज़ निकरंदई हुजूर जे हदीस जा भी हाफ़िज़ निकरंदई या ही आवाज जमात दी जो कुरान जो लोलियूं तो ॿुधे बेहमद त खुदा माफ़ी दे तमाम द मस्त कलंदर सब कुछ अंदर हां जलियो थियो आहे ये गालियूं ये कसीदा बैत दुहीड़ा हेरे तक डोर जा बैत ये जन्नत में न पुजाईंदई पढ़न में उड़ारे कुरान जन्नत में पुजाईंदई छोकरा वेही रहो वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा लोलियूं ॿुधाई न कुरान जूं जॾहिं मरे त वाह वाह थी वञे उहे कमाया जो हिन दुनिया खे जॾहिं छॾियऊं त कुरान पढ़ंदे विया ज़िक्र कंदे विया दुरूद पढ़ंदे विया इहे कमाए विया वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम मिठो कुरान ए मानन के कुरान मोटायो न त भगा पिया पर मोमिन के वणंदो ही कुरान ये तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा साईं वजीर अल्लाह अमीर अल्लाह नवाब अल्लाह ये तो न वलम यख्शा इल्लल्लाह हमारा दादा सुभान अल्लाह जो या बत्ती तो बंद कर तारा तो मैं कटो अल्लाह वो कमाया जेके रब को ॾिना हां उन्हनि जे लाइ जन्नत इंतज़ार में आ ये वठी हलंदनि मलाइका जन्नत ॾे ये बांस भी कर बगल त नथी ये सिधो जन्नत जे तरफ़ सुभान अल्लाह छा चवंदनि सलाम हुजे तव्हांखे सुभान अल्लाह पेट के पत्थर बदव कुरान न छॾियो वतन छॾियो कुरान न छॾियो मारा खाधव कुरान न छॾियो अमीरन मां फकीर थी वियो न कुरान छॾियो न नबीअ जी गुलामी हलो जन्नत ॾे सलाम हुजे तव्हांखे सदको अञा कुरान जे नाले तो जॾहिं साईं मौलाना बंदि कई तकीर सभिनी टपड़ बदा मां जो काथे मोटंदा पर कुरान 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 में कमाल हे रसूल जा आशिक हे साहबा जा आशिक हे आल बैतन जा परवाना हे मोहम्मद मुस्तफा जा नौकर हे हिक रब के मनन वारा के तो जन्नत सिंगारी मां मुवहिदन और मोमिनन लाया सुभान अल्लाह आओ मुंजा रब केर सुञाणे असां के पर इहो तुझो कुरान इंसान ज़ात जी इज्जत ही कुरान जे करे आ पढ़ा कुरान इन्ना रज़नल अमानत बेशक अला समावात सुभान अल्लाह वल अर्ज़ वल जिबाल सुभान अल्लाह व अबैना अन यहमिलनाहा व अशफक़न मिनहा
वहमलहल इंसान। सुभान अल्लाह। अल्लाह ताला आश कई आसमान के जमीन के जबलन के खणो कुरान जो बार सभिनी कयो फाबई इनकार कयो हेरे कन्नी जाए अख पटी जाए हे चोटी जा लफ्ज़ थी कुरान जो बार कयो त बहादुरन जे सरदार मोहम्मद मुस्तफा अल्लाह हेदो सीनो मुबारक को हुजूर जो हेदे कुरान जो बार जबल भी न पिया खणी सघन जे पुरज़ा थी वेंदा से लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन रायतहु खाशियन मुतसद्दियन मिन खशियतिल्लाह। जबरन चयो पुरज़ा पुरज़ा थी वेंदा से कुरान जो बार न खणी सघंदा कुरान जो बार नबियन जे सरदार खे अल्लाहु अकबर इंसानन जे सरदार जड़ी पेरियों आयत नाज़िल थी साईं खे वठी ध्यान हा मारे कन्ने बहादुरन जे सरदार कुरान जो बार खयो जड़ी पेरियों आयत नाज़िल थी इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़। जबल नूर ते गारे हिरा ते ये आयत नाज़िल थी हेरे करने मारे अज भी वञो उते तख्तीअ ते ये आयत लगी पई आहे लिखी पई आहे हा अज ओडे गार ते वञ सौर ते हा हा जाते सिद्दीक़ सां हुजूर गॾु गुज़ारो उते वञो त उते छाहे ईअं थी ख़ुशबू अचे ॼणो हाणे तो मोहम्मद करीम हितां गुज़र पैसा विञाया हेड़न में जुआ में ज़िना में चोरन में ज़ुल्मन में व्याजन में फिराडन में ठगिन में अख बूट त ख़बर पवई ना पर कमाए उहे आ जन मुस्तफा जे रोज़े जो दीदार कयो ऐं काबे जो तवाफ कयो पाण फरमाए जे मुंहिंजे रोज़े खे ॾिठो उन रूबरू हुजनि मां मोहम्मद खे ॾिठो मां ते वाजिबा त क़यामत ॾींहुं हीअ शफ़ाअत कयूं जन्नत में वरतियूं एॾे नथो वञे मरी वेंदे कुझु कर जेको उते कमु न चई काबे जो तवाफ कर त ॾुख लानी हिनखे त रिली विझो सुम सुम इहा महिल थी आहे ऐं टीवीअ ते विहारे हीअं बर्फ़ वारो सुओ निंड न ईंदी हिते वारो निंड न कर अखियूं पट मन कुरान सम्झ में अचे तौबा करे मरे त वाह वाह अल्लाह खिलला वो खिलाण वारा ॿिया थी मां कुरान ॿुधाए कबर यादि ॾिवाइण आयो आहियां मौत यादि ॾिवाइण आयो आहियां सकरात यादि ॾिवाइण आयो आहियां पुरसरात यादि ॾिवाइण आयो आहियां ख़ुदा जो ख़ौफ़ यादि ॾिवाइण आयो आहियां जे मुआहिदो मोमिन थी मरे त इहा कबर ॿारहं मिटी अंदरि बिश्त जो बाग एॾो न खिलंदो कर मटा उते रोए उते रत जा ॻोढ़ा ॻारींदे ख़ुदा खे रहम न ईंदी हिते क़ुरान मजीद ॿुधी अखियुनि मां पाणी वहा एॾो ॻोढ़ो ज़मीन ते किरण न ॾींदो मां अॻे ई माफ़ीअ जो ऐलान कुझु कर जेको उते कमु अचई 4 ॾींहं थी हयाती वञ काबे जो तवाफ कर हिजरे अस्वद खे चुमी गई आहे उते धिका त माण्हुनि खे अचनि चए थो धिका बि क़बूल पर मां मन उते हे जप रखां जाते रसूल अल्लाह जा जप मुबारक अल्लाह अकबर वरे जेड़ा जवान ॾिसां पियो हीअं नोड़ खे चिंबड़िया अचे जे भीड़ हीअं पिया पर तबी चवनि पिया परवाह न आहे मन मां ख़तादार जा चप उते छा थो सम्झे पर इन जेको पत्थर जन्नत मां आयो आहे हिजरे अस्वद हे हेरे हज़रत उमर छा थो चए पत्थर पत्थर सुञाणा थो तूं पत्थर आहीं जन्नत मां आयो आहीं
पर तुझे हथ में नफो नुकसान कोने बेशक तोखे चुमियो तरी दाजो रसूल सल्लल्लाहु यो हज़रत उमर तो ही नथो ॿुधायो बेशक पता कजो अकीदो थे त सब कुछ न पत्थर मिया ना पत्थर तुझे हथ में कुछ ना है तोखे तरी दा चुमियो जो हुजूर तोखे चुमियो अल्लाह करे निंद में नबी जी ज़ियारत थई आमीन जोड़ा ध्यान वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम और या बुजुर्ग अल्लाह तो के बधाई वसीकल लज़ीना तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा जाको छो छा पढ़ियो तुम कुरान तरी तो बुधाई ते तोड़ जो साथी बेशक कुल मोड़ जाती एक कब्र ते हलंदई वरी कोई ते मोटी वेंदई अल्लाह अकबर और कुरान कब्र में शाम करे पे सुभान अल्लाह कुरान कब्र में इंदो कब्र ही रोशन 12 मिट्टी अंदर बिस्तर जा बाग अरे कुरान जे करे जे तुझा जनाजा कब्रन में रब खणाए जन्नत ने रवाना करे तभी मर्जी जो मालिक जो पुछा वारो ही कोने सुभान अल्लाह चौड़ा खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा जन्नत हुआ जाते पुजण सां दुख लही वञे वलियन जी ज़ियारत शहीदन जी ज़ियारत इमामन जी ज़ियारत सिद्दीकन जी ज़ियारत सुभान अल्लाह चौड़ा बुजुर्गन जी ज़ियारत साईं हाले शरीफ वारन वडन जी ज़ियारत साईं बेर शरीफ वारन वडन जी ज़ियारत अमरोट शरीफ वारन जी साईं जन जे वडन जी ज़ियारत ज़ियारत पीरन जे पीर शेख अब्दुल कादिर जीलानी जो दीदार नबियन जी ज़ियारत हुजूर जो दीदार पर 70,000 पर्दा नूरानी रब परे करे पंजो दीदार भी कराई छड़ी सुभान अल्लाह दादा जो अल्लाह जो दीदार फमन कान यरजू कुरान पढ़ान जे करे वेठो आए सुभान अल्लाह लिका रब्बी सुभान अल्लाह कोई तेरे से आपको आयो आ तो उठिया जल मसी पंध वदो परे वने वने तो कुआरा उठी दादा जो सुभान अल्लाह नारा तकबीर अल्लाह नारा तकबीर नारा मुस्तफा जो बटन तक खोले अल्लाह को नहीं याद दादा जो सुभान अल्लाह मज़ो ही जो कुरान में आ ए कुरान माखी अखों जो मिठो अल्लाह इनके पढ़ी तो सुना बुद्धि तो सुना मजा तो दिस जाए ना जो मला के चौंदे निंद्र कर कब्र में निंद्र कर अल्लाह अकबर उते रब के भी राजी करे आए रसूल के भी हाने निंद्र कर मलाक पट जो बिस्तर विछाए ॾींदई हाने निंद्र कर वया तुझे दुखन जा ॾींहं हाने इएं निंद्र कर जी पीरी रात घोट कुंवार सां आराम सुभान अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर वो ज़मानो तुझो याद आ जो तदे ते वेही मुंहिंजो कुरान पढ़ंदे सुभान अल्लाह रात जो बिस्तर में निंद्रा करना तू तदे ते वेही मुझो कुरान पढ़दे ये तुझा दफ्तर मुझे अगियो आईने जी अज कुरान वाला अज तो तोखे रंगे छड़िया सुभान अल्लाह वो ज़मानो तुझो माखे याद आ अल्लाह अकबर बिरादर मिट टोड़े वेही मी मुझो कुरान न छड़ी सुभान अल्लाह सब चो नारा तकबीर नारा तकबीर सारे मुस्तफा सारे सहाबा जमीयत उलमा इस्लाम अर्रहमान अल्लमल कुरान
किरोड़न को मचे बेशक इतरा मानू ना आहिनि जेका मलाइका आया ये चौधारी वकोड़े विया मिठे कुरान जे करे अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह बाजारे बाज कई पैदा की इंसान उनके सेखारी कुरान सुभान अल्लाह क्या सेखारी कुरान कुरान जो पाठ जो हुजूर कयो बेशक अल्लाह अकबर जॾहिं पहिरियों आयत नाज़िल थी जबल नूर ते गारे हिरा ते हेरे मारे तक जिब्रील आयो इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ सुभान अल्लाह क्या तो पढ़ा ये आयत नाज़िल थी जिब्रील आयो पैगंबर खे चई इकरा अल कुरान सुभान के मां न बिकार मां त पढ़ियल न आहियां बे दफे जिब्रील चयो इकरा अल कुरान के मां न बिकार मां त पढ़ियल न आहियां टे दफे जिब्रील चयो इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ सुभान अल्लाह पैगंबर उन जे नाले सां कुरान पढ़ो जे तोखे पैदा कयो आहे हुजूर चयो जिब्रील रब जो नाम वठंदो हुयो मां मोहम्मद जो कलब खुलंदो हुयो सुभान अल्लाह चओ नारे तकबीर नारे तकबीर शाने मुस्तफा मकामी मुस्तफा मेराज मुस्तफा नारे तकबीर जिब्रील कुरान जो पढ़े नबी से कद्दा पढ़न ये चोटिया जा लफ्ज थी बुद्धू नूर 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 त इंसान जो नौकर आ हाँ नौकर मेरा जवानी रात जिब्रील अची रसूलुल्लाह जे पेरन मुबारकन जो तिरियूं बातियूं 18,000 मखलूक मूं इज्जत वारो इंसान के कई सुभान अल्लाह चौड़ा हेरे करने मारे जिब्रील पढ़े तो कुरान साईं कद पिया पढ़न मना नामो आयो पैगंबर न पढ़ो उस्तादीअ शागिर्दीअ जो मसइलो थींदो इहो जिब्रील तव्हांजो उस्ताद न आहे इहो तव्हांजो नौकर आहे उस्ताद तव्हांजो ख़ुदि ख़ुदा मां पाण आयो असांजे नबीअ खे पढ़ाइण वारी ज़ात चओ रब जी सुभान अल्लाह चओ ॾाढा चई साईं वो कुरान मुंहिंजे सीने में कीअं अचे कि इन अलैना जमअहू व क़ुरआन हिकु हिकु ॻाल्हि क़ुरान खां तो पुछी ॾियां अञा न वणी पोइ चओ क़िस्मत खे अखियूं न ॿूट क़ुरान खां कुरान जी ज़ियारत कर त बि रब कावड़ हटाए छॾे मदरसो खुलियो आहे दीन जो दर्स गाह इते बच्चा थियनि आलम थियनि हाफ़िज़ थियनि हा हा कारी थियनि क़ुरान जा असां मरी वञूं इहे क़ुरान पढ़नि क़बर रोशन ख़ल्क़ चवंदी आहे पुट वॾा ऑफिसर कयो हिक ई हड़ खणी चन उमिरि वेठो खाओ उन हड़ में सुकून कोन्हे सुकून हिन में थी जॾहिं तूं क़ुरान पढ़ी रब को घुरे तो थोड़ो ही ॾेई पर उन में बरकत भी आ सुकून माण्हू चवंदा मुला न कयो पुट ॿार हाफ़िज़ न कयो आलम न कयो न छा कंदा मदरसनि जूं मानियूं खाईंदा हेॾे 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 तक ऐं जेको इन मानीअ में मज़ो आहे न हेॾो लखनि जो ताम तयारु करा पर हे 5 घरनि मां जेका मानी अलाह जे नाले ते तालिब नबीअ जा महिमान वठी आया गोश्त भी साग भी हेरे हेरे तक मारे दाल भी मच्छी भी सब्जियों भी ये मिलाए वो खा तो इन में एडो लुत्फ इंदी छो त इन में रब जो नालो अन घुरी असांजी ख़िदमत था कनि हाणे हेॾे तक कंहिंखो घुरियोसीं क़ुरान जे करे माण्हू छो था कनि तंहिंजी माना मोमिननि खे बचन खां ॿारनि खां माल खां जान खां जो क़ुरान वधीक प्यारो
जिब्रील आयो ये आयत खणी साईं चयो साईं कुरान मुझे सीने में कीअं अचे के तवां जे सीने मुबारक में जमा करण वारा असां हर सीने में कुरान मजीद मुबारक में आयो हाणे छा थे के सुमैना लैना बयाना नबी जंगे रब तो जे इन नबूवत वाली ज़ुबान मुबारक तो बयान कराइण वारा भी ॾाढा चओ सुभान अल्लाह बयान कराइण वारा भी असां वो हुजूर अची जे कुरान पढ़ियो जो दुश्मन भी दोस्त थी पिया जॾहिं कुरान जो बार मुस्तफा खयो हेरे मारे तक अम्मा खदीजतुल कुबरा के चयो ज़म्मिलूनी खदीजा माखे कंबल विझ कुरान जो बार हो का मजाक कई हुजूर हेतरो डकन पिया जल्दी कर कंबल विझ त घरवारी छा थी चे एड़ियूं घरवारियूं काॾों अचनि अम्मा खदीजा थी चे मुस्तफा के साईं गलती न कयो न रब तव्हांखे छॾियो आहे न छॾी ॾाढा चओ सुभान अल्लाह तुझियूं असांजूं घरवारियूं चवंदियूं हे ॿाहिरों आयो मज़दूरी कयूं के बटाटा भी कोनी घियो भी खपी हुआ हे पुट भी बीमार आहे अल्लाह साबुन भी कोने त लटा दूं सर्फ भी खत्म आहे हा हा पर हयादार घरवारी उहा जेका मुड़ुस खे चए गलती न कर सभु कुझु रब ॾिनो आहे उन हिन महिल ताईं बुखियो छॾियो ई न आहे अॻिते छॾींदो सुभान अल्लाह चओ ॾाढा सदको अञा हुजूर अथऊं जंहिं क़ुरान जो बार कयो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान थकल दुआ घुरा ॾाढो चओ सुभान अल्लाह नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा नारे तकबीर तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा ये तो बरकत वारी ज़ात उन अल्लाह जे नाज़िल कयो फुरक़ान के पंहिंजे बाने जे मथां हुजूर के रब फुरक़ान ॾिनो मूसा के तौरे ईसा नबी के इंजील दाऊद नबी के ज़बूर असांजे मोहम्मद करीम के फुरक़ान जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई सुभान अल्लाह घोटकीअ वारा हो वॾे बख़्त वारा हो सुबुह खां थी क़ुरान ॿुधो अथव इहो क़ुरान तव्हांजे पलव में जो क़यामत जे ॾींहुं इहे अमलनि में तुरे त जबलनि जेॾा गुनाह टंगिजी पवनि क़ुरान वारो पुरो अञा गौरव थी वियो